जमात इस्लामी जो गज़ा मिलियन मार्च रोकण लाइ इस्लामाबाद जी ज़िले इंतज़ामिया सरगर्म आहे। श्रीनगर हाईवे ते गज़ा मिलियन मार्च जूं तैयारियूं रोकण लाइ ज़िले इंतज़ामिया पहुची वई आहे। असिस्टेंट कमिश्नर SP सिटी ऐं DSP पारां गज़ा मार्च जूं तैयारियूं रोकण जी कोशिश। इंतज़ामिया पारां जमात इस्लामी के मार्च जो इजाज़त ॾियण खां इनकार। अॻवाननि जो चवणु आहे त मज़लूम फ़लस्तीन सां यकजहती जे इज़हार लाइ हर सूरत में मार्च कयो वेंदो। इन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असद शहर असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां। असद, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, जमात इस्लामी तरफ़ां जेका इस्लामाबाद में मार्च जो ऐलान कयो वियो हो उन खे पुलिस रोकण जी कोशिश कई आहे ऐं वॾे तादाद में पुलिस तरफ़ां गिरफ़्तारियूं बि साम्हूं आयूं आहिनि। इन हवाले सां जमात इस्लामी गज़ा में मिलियन मार्च खे जेका जा इंतज़ाम कया हुआ उनखे रोकण जे लाइ इस्लामाबाद जी ज़िलई इंतज़ामिया श्रीनगर हाईवे ते पहुची वई आहे ऐं कारकुननि खे रोकण जी कोशिश कई आहे। असिस्टेंट कमिश्नर आहे SP सिटी DSP उन मार्च के रोकण जी कोशिश कई आहे। कारकुननि खे चयो आहे तव्हांखे इजाज़तनामो न आहे, जंहिंजे करे तव्हां हिते मेन रोड ते जेको आहे इंतहाई अहम हाईवे आहे उन ते तव्हां मार्च नथा करे सघो, स्टेज नथा लॻाए सघो। जंहिंखां पोइ पुलिस ऐं कारकुननि में चकरियूं थियूं आहिनि। पुलिस तरफ़ां काशिफ चौधरी, नसरुल्लाह रंधावा जेको जमात इस्लामी जो अहम अॻवान आहे, डॉक्टर ताहिर फारूक, तहसीन ख़ालिद समेत केतिरा ई कारकुन गिरफ़्तार कया आहिनि। ऐं हिन वक़्तु इहा इतला आहे त जमात इस्लामी जो जेको अहम अॻवान आहे इस्लामाबाद जो काशिफ चौधरी उनखे पुलिस जेका तहवील में दिलि जो दौरो बि पियो आहे ऐं हिन वक़्तु पुलिस ऐं कारकुननि में सख़्तु चकरियूं आहिनि ऐं वॾे तादाद में कारकुननि जेको श्रीनगर हाईवे आहे उहो बंदि करे छॾियो आहे। जी असद शहर तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।